फेमस गीत आहे तक़रीबन 30 साल खां उहा महफ़िल न हूंदी आहे जिते मां गीत न ॻाईंदो आहियां फरमाइश थींदी आहे साईं जा मैदान में अॻे में बिना साउंड के माण्हू ॻाईंदा इन ई करे मां तव्हांखे परेशान थो
जाने वञे छा थो जोड़ीअ खे जुदाई माण्हुनि खे मिले छा थो जोड़ीअ खे जुदाई माण्हुनि खे मिले छा थो नफ़रत नफ़रत